हेरे हेरे सोनी सत को जी गाल करे हे छा कयूं काॾे पई वञे ही रिब ठाई आहे वञा पी वॾी रेसियाणी के खाराइण रिब छाजे लाइ हिकिड़ी मानी खणी वञी ॾेस हाणे वॾी रेसियाणी जी तबियत ॾाढी लाचार थी वई आहे ॾियारी भेजी वई अथसि मानी कोन खाई सघंदी इन जे करे हीअ रिब जेकी ठाही आहे न इहा वञी करे खाराईंदीमांसि त माई कुझु ॻाल्हाइण जहिड़ी थिए न त अॼो के ॾींहं जी महिमान अथई हाणे वक़्तु अची विया आहे सकीना खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसण जो तूं हली चमचे सां रिब पीआरेस मां अचां थी ॾिसां थी घर जी वॾड़ीअ जी पंहिंजी अखियुनि सां हल वॾी आई सोणीअ सां वेर पाइण वारी घर जी वॾड़ी अती हुन तौबा कई उहा जॾहिं सिर्फ़ मुंहिंजी जान छुटे ता ज़िंदगी में वरी तोसां वेर कोन पाईंदी हल सकीना खे पंहिंजे हथनि सां चमचो भरे रिब जा विझ मां बि ॾिसां थी सोनी और सोनी कुछ खाने लायक खड़ी अच्छी सोनी सद को रे सियाणी मां अची वेसे तुझे लाइ ठाहे भी आई आहियां घबराई न उथी उथी बल्ले वॾी आई सोणीअ सां फिटाइण वारी चयो मां न तोखे चमचनि सां खाराईंदीसीं चमचनि सां तूं एतिरी खुश न थी बाक़ी ॿ ॾींहं गुज़रण ॾे पोइ मां तोखे ॿुधाईंदसि उहो तॾहिं जॾहिं ज़िंदा बचंदी जेको सोनी तोखे खाराए थी न इहो तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी दाणो पाणी आहे आख़िरी नसीब तुंहिंजो खाई अचो पोइ दर खे ॿाहिरां तालो हणी छॾियो तालो आख़िरी ॾींहुं अची शाम जो दरवाज़ो खोलींदसि जेकॾहिं बची वई मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे पेरनि में पई हूंदसि न बची त पंहिंजी क़िस्मत खे चइजे सोनी जल्दी कर ॿाहिरि अच मां दर खे तालो ॾींदसि छा सम्झी छा इहे दर खे वाकई तालो लॻाईंदी सोनी सद को रे सियाणी ॿ ॾींहं ॾुखिया सुखिया गुज़ारे वेंदी आहे पोइ त सोणीअ वाइदो कयो आहे त हूअ सॼी उमिरि तुंहिंजे पेरनि में गुज़ारींदी सोनी उहो बि तॾहिं न जॾहिं खां बचंदसि मां अॼु राति मां महिमान आया सोनी जी चवां सोनी दिलावर अचे त हुनखे चइजांइ त मूंखे शहर वठी हली कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे तोखे इलाज जी ज़रूरत कान्हे तूं हीअ रिब खा 2 ॾींहंनि में नई बनी थी वेंदी मूंखे इहे कूड़ा दिलासा न ॾे इहे छोकिरी इहा मूंखे मारींदी सोनी जी चवां सोनी सद को वञे ॻाल्हि कर छा सच में दर खां ॿाहिरि तालो लॻाइण वारी आहे हा रे सियाणी तोखे त ख़बर आहे त सोनी बि खेरा जी थी आहे उहो ज़िद त हूंदुसि न कुझु सोच सोनी जेकॾहिं वाकई हिन तरह खे तालो लॻाए त पोइ मुंहिंजो छा थींदो सोनी सद को रे सियाणी हाणे त मां तोहा खां सवाइ ॿियो कुझु बि नथी करे सघां हे पलणहार तोखे पारत आहे बाक़ी छोरी वसियूं कोन थी घटाए मुंहिंजो सिर खणंदी तूं ई बाज कजांइ
अदावरा खान जा हिन वक़्तु डांद चोरी थियल आहिनि ऐं हू इन वक़्तु इन ई वठा में आहे। जॾहिं तो वांदो थियो असांजो ई रुख कंदो। वांदो थियो वांदो तो छा कंदो? मुंहिंजो मक़सदु आहे त खान हिन वक़्तु हाथी को आहे। जेकॾहिं ज़मीन जा कागज़ पंहिंजे नाले थी सघनि था त कराए छॾियो। हथ सां लिखी ॾेई आया आहिनि त पोइ अदा वॾा जंहिं हथ सां लिखी ॾिनो उहो हथ हिन वक़्तु तव्हांजे हथनि में आहे। उहो हथ मुंहिंजो मक़सदु आहे त भाॼाई नंढी भाॼाई ऐं उनजो हथ हिन वक़्तु तव्हांजे हथनि में आहे। मां चवां थो तव्हां लिखाए छॾियो। जेकॾहिं नथी लिखी ॾे त भाॼाई जो हथ कटे मां तव्हांजे हथनि में ॾींदुसि। इहा लिखत हिन वक़्तु मारम खान जे नाले आहे। पोइ इहा लिखत असां न लिखी थींदी। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? पोइ मारम खे हुन जा पैसा वापसि करे तव्हां ज़मीन लिखाए वठो। मारम इहा ज़मीन सस्ते अघ ते ख़रीद कई आहे। हाणे हू इहा ज़मीन साॻे अघ में असांखे किथे ॾींदो? तव्हां सिर्फ़ु हिकु चकर मिली अचोसि। जेकॾहिं ज़मीन लिखी ॾियण खां इनकार थो करे त पोइ ॾिसोसि त पादरनि सां मां कीअं थो लिखायांसि। इहो कमु सॼो मुंहिंजो आहे। न हाकिम खान न अजायो फॾनि में हथ न विझ। पोइ छॾियोसि छॾे ॾियोसि त असांजी ज़मीन वतन ॿिया आबाद कंदा। ज़मीन केर बि आबाद कोन कंदो। इहा ज़मीन ईअं ई पई हूंदी। इहा ज़मीन दिलावर खान जी आहे। ऐं ॾिसां त कहिड़ो मां इहो ला ला जॾहिं सीने में इहो दम आहे जॾहिं दिलावर खान जी ज़मीन ते हर वधे। जन्नत थोरो सोच। अॼु मां तोसां चर्चो भोग कोन थी कयां। हक़ीक़त थी चवां। हक़ीक़त मां चवां थी पई त गुलाम कादर सां जे तूं निकाह कयो न त सुखी रहंदी आहे। अॼु ॾिस न हाणे ई वीचारो तुंहिंजे लाइ छा छा नथो करे पियो। पर जे हुन सां तो निकाह कयो त अञा छा छा न करे सघंदो। ॻाल्हि त ॿुध। इहो निभागो पंहिंजो पेट ई नथो पाले सघे। बाक़ी मूंखे किथां कमाए खाराईंदो। कार जो आईंदा हिन जी ॻाल्हि कई अथई। कमाईंदो नेठि त कुझु न कुझु कमु कंदो न। मां चवां थी त इहो निभागो तुंहिंजो पेट बि पालींदो ऐं सॼे घर जो कमुकार बि तुंहिंजे अॻियां पियो कंदो। तूं रुगो खाई पी खट ते तड़ लॻी वेठी हुजे जाए। ॾिस जाए त कीअं थो पियो तुंहिंजे अॻियां कमुकार कंदो रही। हा असली सुख वठंदी सुख तुंहिंजो रुगो हुकुम हलंदो। हुकुम पाण ई पियो लोड़ींदो। एडी देर चाहे में तो जल्दी आना चाहे थे। हाज़िर मुझे सरकार हाज़िर मुझे सरकार। तो चलिए हाणे एडी देर खाली चाहे ठाहिण में कई थई। अञा रंध बचाव करणो अथई। सॼो घर जो कमु रुलियो पियो आहे। बस तू चाहे पी तो मां सॼो घर जो कमु करे थो। हा वाने ठाहे। बस अचे मुझे मिठुरी मानी क्या मानी खा। सही पचाई थई न। फर्स्ट क्लास एडी पचाई त मानो तुझे वीआईपी। पराठा हुजनि पराठा हर शइ सही आहे। हाणे तूं वञ था वा मलणा अथई जल्दी कर वञ। तू रुगो मानी खा। असली खट में पेर ही न लाईंदी त मां सभु थाव धोई साफ़ करे रखां। ॻाल्हाए कर।
जल्दी 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 तो करे काम जल्दी कर तो भाई एड़ो सुस्त मुंह कोन ॾिठो ये कपड़ा भी धोइणा पिया थी हाँ तो मुझे मित्री तू कौन के कोल करना बस खावा धोई हो है खाने को कपड़ा कपड़ो तो रोज मिठड़ी हाँ तू अंदर हली वे तो मैं हिकिड़े ॿुहारी ॾेई वठां ईअं न त मिटी जेका उॾंदी न उहा रही जेको आहे तुंहिंजे चोॾीअं जहिड़े चंड जे चहिरे ते पवंदी त मां खां बर्दाश्त न थी सघे सही 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 हल तूं हल अंदर बुहारी साफ ले जाए असुल अहिड़ी थो ॼाण जो वाह केॾो न सुठो आई तू बुहारो ॾेई पोइ अंदर आओ अंदर थी हला वे जन्नत में हो घड़ी मार का दुश्मनन के पवई अञा निकाह ही न थियो आहे अगई कमरे में अचो उॾण जी जाइ आहे जन्नत माय तू हाँ मां या मां गुलाम कादर न अरे जन्नत तू भला गुलाम कादर जे लाइ अंदर सेज विछाइण थी चाहे छा ॻाल्हि ॿुध तुंहिंजे अंदर जी त ख़बर पए कान थी हाणे मां तुंहिंजी ॻाल्हि ते कॾहिं बि एतबार न कयां तू अखियूं पूरे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कर मां सच थी चवां सचाईअ सां थी चवां पई हरी चंड ते घणो ई ज़िंदगीअ में ॿियनि जा घर पिटाए पर हाणे चवां थी पई त घटि में घटि हिकिड़े गुलाम कादर जो त घर वसाए पोइ वञी आराम कयां को त चङो कमु करे वञा हयातीअ में ठीक कॾहिं दिलि सां सलाह ॾी थी न पोइ गौर करे सघिजे थो सोचींदुसि जन्नत सलाह त मां तोखे दिलि सां थी ॾियां जेकॾहिं तो सलाह वरिती त सुख पाईंदी पर जेकॾहिं इनकार कई न त कारी हर ते पेर पाण ॾिनी पोइ उन में मुंहिंजो कसूर न थिए ठीकु आहे ख़ैरा मां राज़ी आहियां पर ॿुध पहिरीं हुनखे त चओ न का रोज़ी त ॻोल्हे न कमाईंदो त खाईंदासीं न त कीअं थींदो पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे रोज़ी छो न कंदो ॿुध अॼु अचे न पहिरीं इहे चइजांसि को कारोबार करे पोइ आउं राज़ी थींदुसि ईअं न हा अदी अचे त मां चवांसि थी वित वसियत आहर को न को कारोबार कंदो बाक़ी हाणे एॾो अमीर त कोन्हे को त वञी इहे जहाज़ उॾाईंदो या जहाज़नि जा दुकान खोलींदो उहो ईअं त नाहे चयो भला इहो ॿुधाए तूं राज़ी आहे न भले शर्माए त ईअं थी हले नंढड़ी का कुंवारी हुजे गुलाम कादर डहाणी वेही रही हाँ होटल में मुंहिंजी कुर्सी में मुंहिंजी उथो था उथो नथो छा करे होटल मुंहिंजो हल अयो होटल जो मालिक कहिड़ा साईं तो है न मां न साहब मां न तू नहीं
सवेरे खा पे तो पोइ ही आहे होटल जो मालिक। साहब तुझा इहो ई जेको चाह पिया ठाहींदे उधर ते इहो ई मालिक वठिसि। न साहब न न न न मैं मिस्किन माण्हू मैं मजदूर। होटल ते चोरनि खे विहारियो। हलो अॻिते थियो। साहब मैं मिस्किन माण्हू सफ़ा मिस्किन यतीम आहियां। सभिनी खे सुञाणा थो। हाणे वठो हिननि खे। असांजी त असुल बि कान्हे असां ख़बर आहे। अरे तव्हांजी न ठहंदी त पोइ तव्हां चोरियूं करायो। साहब असां चोरी छो कराईंदासीं बाबा? तव्हांजी तारीफ़। मां सोडो खान आहियां। बाबा साईं एवर दिलावर दा साला मैं मौलू कमदार उधर ते दिलावर खान दा असां चाहड़ी पीवण आयासीं होटल ते। बाक़ी एॾो ही जेके नी होटल ते मालिक नी असल मैं कहना मार ॾाठा गॾ गत ने उधर ते। बाबा साईं मां पाण सवाल ई वेठो आहियां बाबा। मां सवाल ई वेठो आहियां। असली मालिक त इहे न साहब न असुल मालिक ही आहे। मूंखे ईअं फासाए थो। मोह ॾिसीसि रंग ॾिसीसि चाहे काढ़े काढ़े सफ़ा कार वठी। असां बि त माण्हुनि जा धनार आहियूं। ख़बर पए थी त कहिड़ा ठग आहिनि कहिड़ा मिसकिन आहिनि। बाड़े साहब वाह जो ख़बर पई पवंदी आहे। असां ते को ठग नज़र पिया आंदियूं। ॾिसो चाचा केॾो माण्हू गाॾी में। साहब तू भला वञड़े मोलू भई मिसकिन थी काथी आहे। हाणे वञ दिलावर खान खे चओ त न ॿिन्ही जो को बंदोबस्तु करे। न सुठा न रेसण या ॻाल्हि कसुर न करी उधर ते। चुप चुप भली दिने को पुलिस पादर मारे ते लेवल चावन लेवल ते ये राजा लेवल कोनी बिहारे ना उधर ते लेवल चावन तो सीधे तुले तक तू बस कर भली पादर खावन। सही हो गई मोलू। हाँ ये इन्हनि जी मगी ख़तम थी थी। या अली मदद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अरे केरल जानी छा हाल आहे? हे यको गुम थी वई। असां त तुंहिंजे अख़बार में नालो ॾियण वारा हुआसीं। बयान हलाइण जी ज़रूरत नाहे चाचा पहुची वियसि। पर संगत खां लागी तो गुम। हाणे त खेरल मुंहुं ॾेखारण खां बि महांगो थी वियो आहे। खेरल ही थी असांजो महखानो। अच वे सेज पलंग असां वटि बि न आहिनि। हीअ ख़ुदा जी ज़मीन आहे उन ते ई मेखानो ठही वेठा आहियूं। पलंग सेठ छा कंदासीं चाचा? अॻे पोइ हिन ज़मीन में त हलणो आहे। बरोबर। खेरल ॾे हाल वाल यको काॾे गुम थी वियो? वतां पियो दर दर भटकंदो यार। खेरल का मंज़िल मिली? चाचा मंज़िल ते त पहुतो आहे। मजू मंज़िल अञा दूर आहे। पुट हाणे जाॾे बि निकिरी न त मजूअ खे ॿुधाए निकिरजा न त ही पाण सां गॾु असांजो बि आराम हराम थो करे छॾे। चाचा हाणे जाॾे बि वयसि न त मजूअ खे साण करे ॾींदुसि। खेरल इहो कुर्ब कजाए। मां हिते अकेलो वञा तो वेही वेही मरी त तूं वते तो लोढ़ा लताड़ींदो। अलाह पनाह ॾींदो मजू। अलाह पनाह ॾींदो। लोहन लताड़ण खां घणेई बेज़ार थी चुका आहियूं। बसि हाणे जोगी थी हिकु दर वसाए वेही रहंदासीं। ज़ीनत जिक्रे तूं चाहे थी त हिते तूं ऐं मां ख़ुशि गुज़ारियूं त पोइ मूसा खान खे गोॾनि भर झुकाइणो ई पवंदो। मूसा खान जूं टंगूं कटिजी वेंदियूं न त पोइ को गोॾनि भर अचे किरे। बाक़ी मूसा जो सिर कटिजी वेंदो न पोइ बि गोॾनि भर कोन किरंदो। ज़ीनत बाबा मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हो। कहिड़ी? हिकिड़ो पखी आहे जंहिंखे कबर या कबरी चवंदा आहिनि। कॾहिं उहो ॾिठो अथई? हा। बाबा चवंदो हो त जॾहिं उहा कबरी कंहिं माड़े सान जे मथां वेहंदी आहे त हूअ पंहिंजी चुंब सां माड़े सान जे कन जा कीड़ा खाईंदी आहे त माड़ो सान बि ज़मीन ते लेटी पवंदो आहे। त तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिसाल बि हुन कबरी जीअं आहे। जेकॾहिं तूं ऐं मां चाहियूं त मूसा खे गोॾनि भर झुकाइण का वॾी ॻाल्हि कान्हे त मूसा जूं ॿई टंगूं कढी मूसा खे ज़मीन ते कंध भर केराए सघूं थियूं।
दादली इन्हीअ में न तुंहिंजी इज़त थींदी ऐं न मुंहिंजी इज़त थींदी। रहंदो ई ज़मानो असांखे थूकींदो। त इहे कहिड़ियूं औरतूं आहिनि जिन पंहिंजे ई मुड़ुस खे तबाह करे छॾियो। बाक़ी मुड़ुस औरत जे मथां पंहिंजे पेर जो जूतो वसाईंदो रहे, इहा असांजी इज़त आहे। ऐं ओड़ो पाड़ो असांजे मथां खिलंदो रहे, इहा असां ॿिन्ही जी इज़त आहे। दादली तूं हर मसइले खे ग़लति रुख सां ॾिसीं थी। मूंखे छॾ, तूं हर मसइले खे अॼु ॾींहं ताईं सही रुख सां ॾिसंदी आई आहे। त पोइ ॿुधाए त तोखे अॼु ॾींहं ताईं मूंसां कहिड़ियूं चूरियूं कुटे खारायूं आहिनि? अदी इहा ॻाल्हि त तुंहिंजे दिमाग़ में नथी वेहे। त पोइ खणी तूं ई मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि विहार ऐं मूंखे इहो सम्झाए त मूसा ख़ान जी असां कहिड़ी ख़िदमत कयूं जो मूसा ख़ान असां खां राज़ी रहे। ज़ीनत, तोखे अॼु मां साफ़ साफ़ ॿुधाए थी छॾियां त तूं ऐं मां मूसा खे भली असां हिंदोरे में राति ॾींहुं लोॾींदियूंसीं, तॾहिं बि मूसा सुधरण जो नाहे ऐं न ई सुधरंदो जेसि ताईं असां ॿई गॾिजी मूसा जो सुकून बर्बाद न थियूं कयूं।